बाबा कई तो मुंहिंजी भलाई, नाम जो दान मोते बख्शो, नाम जो दान मोते बख्शो, एहसान तुंहिंजा मूं ते घणा, सदके सदके तोता हरदम बाबा कई तो मुंहिंजी भलाई, जो जो घुरियो तोखां बाबा हासिल थियो आ मोखे, जो जो घुरियो तोखां बाबा हासिल थियो आ मूंखे, हूं गरीब छो बाबा सारी ख़बर आ तोखे, सारी ख़बर आ तोखे, राज़ी पासे थी पोइ छाल वञा मां, बाबा कई तो मुंहिंजी मुंहिंजी भलाई, सदके सदके तोता हरदम, बाबा कई तो मुंहिंजी भलाई, जय जय बाबा नाम जपींदे, नाम जपींदा जीवन सारो गुज़ारिया, जय जय बाबा नाम जपींदे जीवन सारो गुज़ारिया, विनोद जीवन जहिड़ो दास बणजी सभु कुझु तोता तोता वारिया, वारिया, सब कुछ तोता वारिया, साक्षी खे पोइ चरण विहारे, बाबा कई तो सब जी भलाई, साक्षी खे पोइ चरण विहारे, चरण विहारे, बाबा कई तो बाबा कई तो सब जी भलाई, नाम जो दान मूं ते बख्शो, नाम जो दान मोते मोते एहसान बख्शो, एहसान तुंहिंजा मूं ते जा घणाई, मोते घणाई, सदके सदके तोता हरदम, बाबा कई तो मुंहिंजी भलाई। बहुत अच्छा, जय बाबा। थैंक यू। जय मस्त बाबा। मस्त। नीलम दीदी आप बोलिए अभी। गुरुदेव दया करके मुझको अपना लेना, गुरुदेव दया करके मुझको अपना लेना, मैं शरण पड़ी तेरे चरणों में जगा देना, मैं शरण पड़ी तेरे चरणों में जगा देना, करुणा निधि नाम तेरा करुणा दिखलाओ तुम, करुणा निधि नाम तेरा करुणा दिखलाओ तुम, सोए हुए बागों को हे नाथ जगाओ तुम, सोए हुए बागों को हे नाथ जगाओ तुम, मेरी नाव भंवर डोले उसे पार लगा लेना, मेरी नाव भंवर डोले उसे पार लगा लेना, गुरुदेव दया करके मुझको अपना लेना, तुम सुख के सागर हो
निर्धन के सहारे हो, तुम सुख के सागर हो, निर्धन के सहारे हो, मेरे तन में समाए हो, तुम प्राणों से प्यारे हो, मेरे तन में समाए हो, तुम प्राणों से प्यारे हो। नित माला जपूं तेरी, नहीं दिल से भुला देना, नित माला जपूं तेरी, नहीं दिल से भुला देना, गुरुदेव दया करके मुझको अपना लेना, पापी हूँ या कपटी हूँ, जैसी भी हूँ तेरी हूँ, पापी हूँ या कपटी हूँ, जैसी हूँ तेरी हूँ, घर बार छोड़ कर मैं जीवन में अकेली हूँ, घर बार छोड़ कर मैं जीवन में अकेली हूँ, मैं दुख की मारी हूँ, मेरे दुख को मिटा लेना, मैं दुख की मारी हूँ, गुरुदेव दया करके मुझको अपना लेना, मैं सबकी सेवक हूँ, तेरे चरणों की चेली हूँ, मैं सबकी सेवक हूँ, तेरे चरणों की चेली हूँ, नहीं नाथ बुलाना मुझे, इस जग में अकेली हूँ, नहीं नाथ बुलाना मुझे, इस जग में अकेली हूँ, तेरे दर की भिखारन हूँ, मेरे दोष मिटा देना, तेरे दर की भिखारन हूँ, मेरे दोष मिटा देना, गुरुदेव दया करके मुझको अपना लेना, मैं शरण पड़ी तेरे चरणों में जगा देना, गुरुदेव दया करके मुझको अपना लेना। जय बाबा। जय बाबा, जय बाबा। आशा दीदी 4 भजन। मेरा कॉन्टैक्ट नंबर दे दो, अब मीटिंग करो। मला पाहिजे मम्मी आशा दीदी आयो, बोलो गोदरी वारी घनश्याम की जय, बाबा हरदास राम साहेब की जय। पंहिंजे बचड़न ते कर आसीस, सब जे बचड़न ते कर आसीस, बाबा मां तोखे घर में घुराईंदस, साईं मां तोखे घर में घुराईंदस, कर बाबा मुते बख्शीस, कर बाबा मोते बख्शीश, बाबा तोखे घर घुराईंदस, साईं मां तोखे घर में घुराईंदस, ओ मुंहिंजा ही बचड़ा तुंहिंजे
मां भी त आया तुंहिंजी मुंहिंजा ये बचड़ा तुंहिंजा ही आहिनि मां भी त मां बि त आया आहियां तुंहिंजी कोसो वाहुना तिन खे लॻे शल कोसो वाहुना तिन खे लॻे शल बाबा पारत ॾियां पारत मां तोखे करां तिन जी भेण बाबा पारत बाबा ॾियां पारत मां तोखे ॾियां तिन जी तो ते चोला चढ़ाईंदसि बाबा ते चोला चढ़ाईंदसि बाबा मां तोखे घर में घुराईंदसि साईं मां तोखे घर में घुराईंदसि पंहिंजे बचड़नि ते कर आसीस सब जे बचड़नि ते कर आसीस बाबा मां तोखे घर में घुराईंदसि साईं मां तोखे घर में घुराईंदसि ओ जोड़े जी जोड़ बाबा तो ही जोड़िया तू ही निभाईंदे नंगड़ो जोड़े जी जोड़ बाबा तो ही जोड़िया तू ही निभाईंदे नंगड़ो खिलंदो ॾिसां मां खिलंदो खिलंदो ॾिसां मां तिन खे ख़ुशीअ में खिलंदो ॾिसां मां तिन खे ख़ुशीअ में बाबल खपे तुंहिंजो हथड़ो मुंहिंजा सतगुर खपे तुंहिंजो हथड़ो तुंहिंजा बहिराणा कढाईंदसि झूलण जा बहिराणा कढाईंदसि बाबा मां तोखे घर में घुराईंदसि साईं मां तोखे घर में घुराईंदसि सब जे बचड़नि ते कर आसीस सब जे बचड़नि ते कर आसीस बाबा मां तोखे घर में घुराईंदसि साईं मां तोखे घर में घुराईंदसि पल पल जो राखो तूं ही बाबल रग रग जो तूं राखो पल पल जो राखो तूं ही बाबल रग रग जो तूं राखो विघ्न पवे न तिन ते कॾहिं बि विघ्न पवे न तिन ते कॾहिं बि दुश्मन ते रहे डाको दुश्मन ते रहे डाको तुंहिंजा बहिराणा कढाईंदसि बाबा जा सत्संग कराईंदसि बाबा मां तोखे घर में घुराईंदसि साईं मां तोखे घर में घुराईंदसि पंहिंजे बचड़नि ते कर आसीस सब जे बचड़नि ते कर आसीस बाबा मां तोखे घर में घुराईंदसि साईं मां तोखे घर में घुराईंदसि बोलो गोदरी वारे घनश्याम की जय आशा दीदी बोलो आप गीता दीदी का कथा ॿुधायांव पोइ ॻायां थी भजन चओ पोइ कथा ॿुधायूं सभिनी जा भजन दीदी पूरा थियनि तव्हांजी हाज़िरी त लॻे पहिरीं तव्हां क्लास जे ॿाहिरि ई बीठा आहियो न न हे ॾिसो क्लास में आया हा ताणे चांहि कॾहिं भजन हाज़िरी लॻंदी हुन खां पोइ कथा दीदी चांहि मतां वेठी हिकु अधु ठाहियां ॿियो केरु चांहि अची वञे कथा लाइ अॼु अच्छा जी ईअं कथा ॾाढी इम्पोर्टेंट आहे अच्छा 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 हिकु मिंट दीदी हिकिड़ो मिंट आराम सां आराम सां आपने भजन पहली बार सुना होगा ना नीलम दीदी
ये सुना हुआ कौन था सा, ये पहले? वाला ये जो अभी वाला जो था आपने बोला? हाँ, फर्स्ट टाइम सुना है। फर्स्ट टाइम ना। ये सबका फेवरेट है। ऑलमोस्ट अभी 20 साल हो गए हम गा रहे हैं। अच्छा। हाँ, सबको पसंद आता है ये। बाबा से ब्लेसिंग मांग रहे हैं भाई, सबके बच्चों के ऊपर आशीष करो, तो हम आपको घर में बुलाएंगे। तो बाबा, ये भजन पूरा होता था ना, फिर बाबा पूछते थे वागोली में, बाबा गिलाराम कौन से घर में बुलाओगे? तो क्या जवाब दोगे? अच्छा, क्या उसका जवाब होगा? कौन से अपने घर घर में? में। हाँ, कौन से घर में? अपने घर में बुलाएंगे। हाँ, लेकिन अपना घर कौन सा? अपने घर में। बाबा बोलते थे अपना घर कौन सा? अपने दिल में, अपने अपनी दिल आत्मा में। में। हाँ, बाबा वही बोलते थे अपने दिल में। वही तो। हाँ। बोल गोदड़ी वाले घनश्याम घनश्याम की जय। जय। गुरु जो आहे मान मुखे साईं जो आहे मान त मुखे गुरु जो आहे मान मुखे साईं जो आहे मान त मुखे अन कपिड़ो जिते ना मिलंदो उते अन कपिड़ो जिते ना मिलंदो उते अखंड खाण भंडार धनी सब निर्धन हूंदा धनी सभई निर्धन हूंदा नाम जो धन मूसां नाम जो धन मूसां गुरुअ जो आहे मान मुखे साईं जो आहे मान त मुखे गुरु दरगाह में जॾहिं पुछंदा लेखो ॼाण सुञाण आखणी ॾींदसि तिन जे अॻियां आखणी ॾींदसि तिन जे अॻियां सतगुरु शब्द निशान मुझे बाबल जो शब्द निशान गुरुअ जो आहे मान मुखे साईं जो आहे मान त मुखे जगत सारो जिते हूंदो अकेलो सतगुरु हूंदे साण जगत सारो जिते हूंदो अकेलो सतगुरु हूंदे साण जंहिं रस्ते में ऊंदे कारी जंहिं रस्ते में ऊंदे कारी सतगुरु कंदे चंडाण में जो बाबल कंदे चंडाण गुरुअ जो आहे मान मुखे साईं जो आहे मान त मुखे तलवारी जिते पेर त पाए वारी हले नासाण तलवारी जिते पेर त पाए वारी हले नासाण
दासन दास्यन खणी उदाणो, दास्यन दासन खणी उदाणो, गुरु जो शब्द विमान, मुंहिंजे बाबल जो शब्द विमान, गुरुअ जो आहे मान, मूंखे बाबल जो आहे मान, त मूंखे गुरुअ जो आहे मान, मूंखे बाबल जो आहे मान, त मूंखे बोल गोदड़ी वारे हरे घनश्याम घनश्याम की। जय। दीदी इन भॼन जो मतिलबु इहो आहे कि पाण जॾहिं मथे वेंदासीं असांखे हिकु गुरूअ जो शब्द ई गॾु हलंदो, शब्द ई गॾु हलंदो, गुरूअ जो आहे। मूंखे मान आहे गुरूअ जे शब्द ते, जेको गुरूअ मूंखे नामदान ॾिनो आहे। नीलम दीदी आपको समझता है? नीलम दीदी हाँ, समझती हूँ, कहीं कहीं कुछ कुछ रह जाता है। अच्छा सुनो ना, इसका मतलब ये है कि जो हमको गुरु ने नामदान दिया है ना, वो ही हमारे साथ ऊपर चलेगा। जो हम बैंक बैलेंस हाँ। यहाँ बैंक बैलेंस जो भी हम करते हैं ना, तो गुरु के शब्द का हमको बैंक बैलेंस करना है, जो हमको ऊपर काम आएगा। ऊपर क्या बोला है? जो अन्न नहीं, कपड़ा नहीं, वहां ऊपर कुछ भी नहीं मिलेगा। अन्न नहीं, कपड़ा नहीं। जो धनी धनी लोग है, करोड़पति अरबोपति, उनको भी कुछ किसको भी नहीं मिलने वाला है। जो भी करना है हमको यहाँ बैंक बैलेंस करना है ऊपर के लिए। और फिर और क्या बोला है? गुरु दरगाह में हमको पूछेंगे, हमारा लेखा जोखा किताब खोल के पूछते हैं ना, तो हमको गुरु की मूर्त, जो हम बाबा की मूर्त बिठाते हैं ना, वो ही हम उनको निशान बताएंगे गुरु बाबा की मूर्त का। हमने जो सिमरन किया है, हमने जो भजन किया है, हमने जो सत्संग किया है, हमने जो भी टाइम स्पेंड किया है, वो हमारा खाते में जमा हो रहा है। हमारा वो ही आगे आएगा हमको सब, वही में। फिर बोला है जगत जहाँ अकेला होगा ना जगत, वहाँ हमारे गुरु बाबा हमारे साथ में होंगे। जगत जिते हूंदो अकेलो, सतगुरु हूंदो साण। एॾा लाइट त चालू कयो। जगत सारो जिते हूंदो अकेलो, सतगुरु हूंदो साण। जंहिं रस्ते में ऊंदे कारी, सतगुरु कंदो चांडाण। जिते कारी अंधियार है, वहाँ आके हमारा गुरु चांदान करेगा। 100 चांद 1000 चांद की रोशनी करेगा गुरु बाबा। जहाँ हम अकेले होंगे। फिर आखिरी में बोला है वहाँ न कोई चप्पल है, न क्या है, कुछ भी नहीं है। वहाँ तती हुई वारी, वारी समझते हो ना? वारी, रेत 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 सैंड। हाँ, ततल वारी जिते पैर तपाए, सवारी हले ना साण। दास दासिन के, अपने दास दासियों को उड़ा के लेके जाएगा, हमको तत्तल वारी पे चलने नहीं देगा हमारा गुरु बाबा। इसलिए बस इसका पूरे भजन का सार यही है कि बस नाम सिमरन करो, सत्संग करो, भजन करो, जो भी स्पेंड करना है अच्छी अच्छी बातें में करो। पूरा ये सार यही है भजन का। बैंक बैलेंस कैसे पड़ेगा? जब पूरे 5 बजे सत्संग पे आएंगे। बरोबर। सब लिखा हुआ है पहले से ही, सब डोर उसके हाथ में। बोलते ना, दीना बंधु दीनानाथ, मेरी डोरी तेरे हाथ। जब जब उससे करवाना है, हमारी मर्जी से कुछ नहीं होगा। मीना दीदी, जय बाबा। जय बाबा। ॿुधो बि था भॼन ऐं माना ॿुधी जी? आवाज घटि पईंदी आहे। हा गीता, हाणे ईंदो वे बराबर। तव्हां ॻायो भॼन त थी वेंदो बराबर। मांखे त आवाज घटि पईंदी आहे। तव्हांखे ईंदी पई मुंहिंजी आवाज? हाँ, एकदम बराबर है तव्हांजी आवाज। ईअं छा? पोइ मुंहिंजो कोई बटन दॿजी वई की छा आहे? न, हाणे तव्हां ॻायो, पाणी ठीक थी वेंदो। बोल बाबा अरदास राम साहिब की जय। जन्म जन्म का साथ है हमारा तुम्हारा, तुम्हारा हमारा।
करेंगे सेवा जीवन भर, पकड़ो हाथ हमारा, जन्म जन्म का साथ है हमारा तुम्हारा, तुम्हारा हमारा। जब भी जन्म मिलेगा सेवा करेंगे तेरी, जब भी जन्म मिलेगा सेवा करेंगे तेरी, करते हैं तुमसे वादा, शरण रहेंगे तेरी। रह ना जाऊं इस जीवन में, देना साथ हमारा, रह ना जाऊं इस जीवन में, देना साथ हमारा, जन्म जन्म का साथ है हमारा तुम्हारा, तुम्हारा हमारा। दुनिया बनाने वाले ये सब है तेरी माया, दुनिया बनाने वाले ये सब है तेरी माया। सूरज चांद सितारे सब तूने ही बनाया, सूरज चांद सितारे सब तूने ही बनाया। बन के साथी हर जीवन में, देना साथ हमारा, जन्म जन्म का साथ है हमारा तुम्हारा, तुम्हारा हमारा। जब से होश संभाला तब से मैंने जाना, जब से होश संभाला तब से मैंने जाना, तेरी सेवा ना मिले जीवन व्यर्थ हमारा, तेरी सेवा ना मिले जीवन व्यर्थ हमारा। बनवारी इंसान जगत में फिरता हमारा, बनवारी इंसान जगत में फिरता मारा मारा, जन्म जन्म का साथ है हमारा तुम्हारा, तुम्हारा हमारा। करेंगे सेवा जीवन भर, पकड़ो हाथ हमारा, करेंगे सेवा पर पकड़ो हाथ हमारा, जन्म जन्म का साथ है हमारा तुम्हारा, तुम्हारा हमारा, तुम्हारा हमारा। बोल रुद्री वाले घनश्याम की जय। नेक्स्ट कौन आया था अभी? माके तू आशा दीदी, मस्त ॾाढो सुठो भजन। आशा दीदी, बड़ी आशा दीदी। आंटी मां नेटवर्क काने, ईअं ई ॻायो न, आवाज़ अचे थो तव्हांजो। वरी बंदि थी वञे त 2 ॾींहंनि खां अचे, कनेक्ट बि न पियो थिए। जेतिरी देर हले, हिकु ॿ तुक चओ, बंदि थींदो पोइ ॿुधाईंदीमांव, पोइ वरी संगीता दीदी चवंदी। ऐं सुभाणे उते विष्णी आंटी जे घर सत्संग अथव कालेवाड़ी में, जेको जेको अची सघे 5:30 खां 6:30। ओ जेठालाल दादा गुज़ारे विया न। सत्संग जी गीता जी, जूम ते ईंदो छा सत्संग? ज़ूम ते न विझंदासीं, यूट्यूब ते ईंदो रिकॉर्ड करे। तव्हां दीदी पिंपरी ईंदव सुभाणे? हा, मां सुभाणे पिंपरी ईंदसि। घणे बजे दीदी? 5:30 खां 6:30। उते आदि अम्मा सोसाइटी में रहंदा आहिनि न, आशा नाथानी, उन्हनि जा सहुरा गुज़ारे विया न, त उन्हनि जे घर सत्संग आहे। ईअं ई बाबा चालू कराए। बराबर बराबर।
वरी छो बंदि थी वियो मुंहिंजो। त हाणे केरु चवंदो? संगीता दीदी तव्हां चओ भॼन। दीदी हरिओम दीदी। हरिओम हरिओम। दीदी मीना हरिओम। दीदी चओ भॼन तव्हां। कल न मां हुयो, चवां? कल थोरो कम हुयो मूंखे, कल न हुयो सत्संग। अच्छा मां जाम ट्राई कई हुई। ॿ टे ॾींहं खां हा कोन्हे। ओके। मां तव्हांखे ग्रुप में विझांव थी हेलो त हुन में तव्हांखे मैसेज अची वेंदव। हेलो तव्हांजो अच्छा हाँ नंबर दीदी वठांव थी तव्हां खां। हाँ 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 मीना हाँ दीदी हाँ। मीना दीदी चए सत्संग, तव्हां चओ न सत्संग। आमिन भॼन चओ तव्हां। हा तव्हां मां भॼन हा जी जी। ईअं बि ओ अमृत कार भॼन मुक्ति का यतन कर ले, कट जाएंगे दुख सारे, हरि का सिमरन कर ले, एक बार भजन कर ले का हरि अब वक्त अरे पगली तू ना भजन यतन कट जाएंगे दुख सारे, हरि का सिमरन कर ले, रहता न गवा देना ये जीवन की कलियां, अनमोल रतन है ये सांसों की एक बार भजन कर ले, मुक्ति का यतन कर ले, कट जाएंगे दुख सारे, हरि का सिमरन कर ले, कानों से हरि हर तू सुन संतों की वाणी, हृदय को तेरा करके बन जा पूर्ण ज्ञानी, दो दिन की जिंदगानी एक कर्म कर ले, एक बार भजन कर ले, मस्तानों की टोली में होना अपना फिर साफ नजर आए, दुनिया एक सपना, अब गुरु शरण में तू आ, जीवन को सफल कर लो, एक बार भजन कर लो, मुक्ति का यतन कर लो, कट जाए दुख सारे, हरि का सिमरन कर लो। हरिओम दीदी। बहुत अच्छा बहुत अच्छा। एक बार यतन कर लो, हरि का सिमरन कर दो। ट्राई सभिनी खे करणु खपे, कोशिश सभिनी खे करणु खपे। हाँ दीदी। संगीता दीदी हाँ आशा दीदी चओ था भॼन। तव्हांखे अनम्यूट करे करे चओ।
बोलो गोदरी वारी घनश्याम की जय। बाबा हरदास राम साहिब की जय जय। अॼु जेका मां कथा ॿुधाइण वारी जय। हुयसि त आशा दीदी उन ते ई भजन ॿुधायो भई नाम सिमरन ई असांखे कमु अचण वारो आहे। हिकु सिमरन नाले जी लेडी हुई, सची कथा आहे, गुरु नानक साहिब जे साखी मां इहा कथा आई आहे। त उनखे न वणंदो हो नाम सिमरन करण, सत्संग ते वञण। त हिकु दफ़ो ज़बरदस्ती उनखे हिकु साहेड़ी वठी वई भई तूं मूंसां गॾु हल, थोड़ी देरी सत्संग अटेंड कंदासीं ऐं पोइ वापसि ईंदासीं। त इहा छोकिरी सिमरन वञी करे वेठी हुन सत्संग में ऐं 15 मिंट खसीस वेठी ऐं हिनजो सॼो ध्यानु फोन में हुयो। ॿाहिरि निकिती, पंहिंजा फोन अटेंड कयईं। उहो साहेड़ी आयसि जंहिंसां गॾु वई हुई, उहो वठी आयसि वापसि। ऐं सिमरन जेका हुई उहा शादीशुदा हुई, हुनखे हिकु ॿार बि हुयो ऐं फैमिली सां गॾु रहंदी हुई। त उन ई राति जो छा ॾिसे त सिमरन जी मृत्यु थी वई आहे। बोलो गोदरी वारे घनश्याम की जय। अॼु ई सत्संग तां थी आई, अॼु ई हिनजी मृत्यु थी वई आहे। ॾिसे त हिनखे यम जेके आहिनि, यमदूत जेके आहिनि, हिनखे वारनि खां छिके मथे पिया वठी वञनि। इहे सभिनी खे सॾु थी करे, पंहिंजे हस्बैंड खे, पंहिंजे ॿारनि खे, पर केरु हिनखे जवाबु नथो ॾे ऐं केरु हिनखे हेल्प नथो करे सघे। ऐं पोइ इहे मथे वञे थी, हिनखे मथे वठी था वञनि। उते हिकु नदी हुई, उन नदी में अलॻि अलॻि प्रकार जा जीव जंतु, मगरमच्छ वग़ैरह हुया। इहे ॾाढो डिॼे थी भई अलाए छा कंदा इहे। त उहे यमदूत खणी उनखे उन नदी में फिटी था करनि। हीअ ॾाढो डिॼी वई आहे, हाणे करे छा? त जेको सत्संग में ॿुधी आई हुई गुरूअ जो नालो, उहो मुंहं में अची वियुसि। उहो जपियईं वाहेगुरु वाहेगुरु जपियईं सत्संग उते नदी में। त उते हिकु देवी अची पहुती जंहिंखे अच्छी ड्रेस पातल हुई। उहो देवी चएसि थी तूं मूंखे हथु ॾे, मां तोखे इहा नदी पार करायां। उहा देवी उनखे हथु ॾेई करे उनखे उहा नदी पार कराई। इनखे कंहिं जानवर जीव जंतु जेके हुया पाणीअ में, कंहिं हिनखे टच बि न कयो। बंदि थी वञे त वरी कनेक्ट कजो, हाणे 1 मिंट जे अंदरि बंदि थींदो त वरी कनेक्ट कजो, पोइ इहा कथा कंटिन्यू कंदासीं। उते जॾहिं पहुती किनारे ते त उन अच्छी ड्रेस वारी माता खां पुछे थी भई तव्हां केरु आहियो? चईसि मुंहिंजो नालो भगती आहे। चईसि माना? चईसि भगती माना जेको तूं गुरुद्वारे में वेही करे तूं जेको नाम सिमरन कय, सत्संग कय, उन मां भगती ठही आहियां। ऐं मां 15 मिंटे में ठही आहियां। छो त तूं घणा मिंट सत्संग कय? 15 मिंट। इन्हनि 15 मिंटनि जे सत्संग जे करे मां तोखे हिन नदी मां